वताए फ़क़ीर खां हिकिड़ो माण्हू देॻ खणी वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ जॾहिं उन माण्हूअ वताए फ़क़ीर खे देॻ वापसि कई त उन देॻ सां गॾु नंढड़ी देॻड़ी बि हुई। वताए फ़क़ीर उन माण्हूअ खे चयो त देॻ त मुंहिंजी आहे, पर हिन सां गॾु जेका नंढड़ी देॻड़ी आहे उहा मुंहिंजी नाहे। वताए फ़क़ीर खे उन माण्हूअ चयो त तव्हांजी देॻ यामी आहे, उन जे करे उन सां गॾु जेका देॻड़ी आहे उहा बि हाणे तुंहिंजी थी। ख़ैरु वताए फ़क़ीर देॻड़ी ऐं देॻ वठी रखी छॾिया। कुझु ॾींहंनि खां पोइ वताए फ़क़ीर उन साॻिए माण्हू वटि वियो ऐं उन वटां वञी घर जा काफ़ी थांव खणी आयो। जॾहिं कुझु ॾींहं गुज़री विया ऐं वताए फ़क़ीर उहे थांव वापसि न कया त उहो माण्हू वताए फ़क़ीर वटि आयो ऐं चयईंसि त वताया, कुझु ॾींहं अॻु में जेके तूं मूं वटि थांव खणी आयो हुएं उहे वापसि कर। वताए फ़क़ीर उन माण्हूअ खे चयो त उहे थांव त सभु मरी विया। उन माण्हूअ हैरान परेशान थी वताए फ़क़ीर खे चयो त इहो कीअं मुमकिन आहे त थांव मरी विया हुजनि। वताए फ़क़ीर उन माण्हूअ खे चयो त जेकॾहिं देॻ यामी सघे थी त थांव मरी बि सघनि था।